अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार और वक्त बोस्तार हेडलाइन सां ॾिठूं बुलेटिन की शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां त ख़ैबर पख्तूनख्वा जे गवर्नर इलेक्शन कमीशन के ख़त जो जवाब ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। ख़ैबर पख्तूनख्वा जे गवर्नर इलेक्शन कमीशन के ख़त जो जवाब ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर ते पहुचायूं पिया। ख़ैबर पख्तूनख्वा जे गवर्नर इलेक्शन कमीशन के ख़त जो जवाब ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जी रोशनी में इलेक्शन कमीशन के ख़त जो जवाब ॾिनो आहे। गवर्नर KP जो अहिड़ो चवणु आहे। गवर्नर KP वधीक चयो आहे त इलेक्शन कमीशन खे 7 या 8 मार्च ते सलाह मशवरे लाइ घुरायो आहे। हुन चयो त इलेक्शन बाबति सुप्रीम कोर्ट जे हुकमनि ते अमल कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया नाज़रीन। ख़ैबर पख्तूनख्वा जे गवर्नर इलेक्शन कमीशन खे ख़त जो जवाब ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जी रोशनी में इलेक्शन कमीशन खे ख़त जो जवाब ॾिनो आहे। KP गवर्नर वधीक चयो आहे त इलेक्शन कमीशन खे 7 या 8 मार्च ते सलाह मशवरे लाइ घुरायो आहे। हुन चयो त इलेक्शन बाबति सुप्रीम कोर्ट जे हुकमनि ते अमल कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। ख़ैबर पख्तूनख्वा जे गवर्नर इलेक्शन कमीशन खे ख़त जो जवाब ॾेई छॾियो आहे। KP जे गवर्नर जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जी रोशनी में इलेक्शन कमीशन खे ख़त जो जवाब ॾिनो आहे। हुन चयो त इलेक्शन कमीशन खे 7 या 8 मार्च ते सलाह मशवरे लाइ घुरायो आहे। इलेक्शन बाबति सुप्रीम कोर्ट जे हुकमनि ते अमल कंदासीं।